खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद शहदादपुर रिपोर्ट अली असगर बिरोई शहदादपुर में पुलिस जी नाअहली ऐं ठेकेदारी सिस्टम सबब बदअमनी ऐं लाक़ानूनियत चोट चढ़ी वई आहे। ॾींहुं ॾिठे जो फुरू थियण रोज़ जो मामूल बणिजी वियूं। फुरजियूं 3 वारदातूं। खबर मूजिब शहदादपुर में बुखारी पाड़े अंदर ॾींहुं ॾिठे जो 2 मोटरसाइकिलनि ते सवार 4 हथियारबंद बैंक मां पैसा कढी वापसि ईंदड़ नौजवान फरमान अली ख़ासि किली हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए मज़ामत ते खेसि तशद्दुद जो निशानो बणाए सख़्त ज़ख़्मी करे खेसि 72,000 रोक रक़म फुर करे फायरिंग कंदा फ़रार थी विया। फुरजी ॿी वारदात में ॾींहुं ॾिठे जो सांगड़ रोड ते अलमेरान फैक्ट्री लॻ 2 मोटरसाइकिलनि ते सवार 6 हथियारबंदनि शहर खां ॻोठ वेंदड़ ॻोठ शेख मोहम्मद जूने जो जे रहवासी इमदाद जूने जे खां नई 125 मोटरसाइकिल रोक रक़म ऐं ओप्पो मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। जॾहिं त फुरजी 3 वारदात में हाला रोड ते मुफ्ती पकवान सेंटर लॻ नामालूम हथियारबंदनि दुकान अंदर वेठलनि 4 ॼणनि खे यरगमाल बणाए खणण 4 क़ीमती मोबाइल फ़ोनूं रोक रक़म फुर करे मज़ामत करण ते 2 ॼणनि खे हथियारनि जा बठ हणी सख़्त ज़ख़्मी करे दुकान जो ॿाहिरां शटर बंदि करे फ़रार थी विया। वाज़े रहे त 2 ॾींहं अॻु ॾींहुं ॾिठे जो शहदादपुर शहर लॻ मलदेसी रोड तां बकरियूं चारींदड़ बकरार मालिक मोहम्मद बख्श ख़ासिली खां नामालूम हथियारबंद संदसि हथ पेर ॿधी केले में उछलाए भलोड़ नस्ल जी बकरीअ जो धण फुर करे डाक्सन में विझी खणी फ़रार थी विया हुआ। जंहिं फुर कयल बकरियुनि जे धण खे पुलिस अञा ताईं हथ करे न सघी आहे, नई जवाबदार गिरफ़्तार करे सघी आहे, जॾहिं कंहिं वारदात जो को बि केस दाख़िल थी न सघियो आहे।